रब जो नालो वठी मानड़ी खा चे नथो सुञाणा तुझे करीम रब के जवाब दई छजे। इब्राहिम अलैहिस्सलाम जॾहिं जवाब ॿुधो उन जे तबियत में तब्दीली आई आहे। पाण फरमाइनि था आऊं त तोखे उन करीम रब जे रज़ा जे लाइ खाराए रहियो हुयुसि। जेकॾहिं मुंहिंजे करीम रब जो नालो नथो वठी त पोइ तुंहिंजे महिमानीअ जी बि मूंखे ज़रूरत कान्हे का। उन चयो त मूंखे बि तुंहिंजे मानीअ जे एवज़ पंहिंजे अबाणे दीन खे छॾण जी ज़रूरत कोन्हे का। मकालमो तेज़ थी वियो। इब्राहिम अलैहिस्सलाम बीही रहियो। महिमान बिना खाइण जे उथी वियो। अञा चंद कदम मेहमान बाहर निकितो जिब्राइल अची वियो। ओ इब्राहिम जी मुझा सुना इब्राहिम करीम रब फरमाइंदो ओ इब्राहिम मेहमान के बिना खाइण जे छो छॾी। जिब्राइल मुझो करीम रब जाने थो मां तो उन ज़ात सां प्यार थो कयां। मूं त हुनखे ईअं चयो मुझे करीम वहदहु ला शरीक रब जो नालो वठी तू भी मूंसां खा। हुन मुझे यार जो नालो वठण कबूल न कयो। मूं हुन जो दस्तरखान ते हुजण कबूल न कयो। जवाब मिलंदो आहे ओ इब्राहिम उन शख्स जी उम्र केतिरी आहे। सुनो इब्राहिम जवाब दींदो आहे 80 साल। ऐलान थींदो आहे हुक्म थींदो आहे इब्राहिम 80 साल खां इन जूं बेफरमानियूं ॾिसंदे बि मां ख़ुदा इन खे खाराए रहियो तो हिकिड़ो वेलो बि न खाराए सघियो। वञी वठी इब्राहिम अलैहिस्सलाम वेंदो आहे कुराड़े के बिहारींदो आहे यार हल हली मानी खा। चई छा थी वियो? चई बस हल मानी खा। चई अघारो तो उथारे कढियई मां तुझे रब जो नालो न वठंदुमि। चई भले न वठ। चई हाणे राज़ी कीअं थिए? चई मां तॾहिं राज़ी थियो आहियां जॾहिं यार पाण राज़ी थियो आहे। उन करीम रब हुकुम फरमायो आ त जहिड़ो आ तहिड़ो मुंहिंजो आ वठी इन खे मानी खारा। उन निहारे चयो जंहिंजी 80 साल बेफरमानी कयमि पोइ बि मूंखे पंहिंजो थो चवे त मूंखे बि हया थो अचे। हाणे उन खां सवा मां वरी ॿिए खे पंहिंजो कीअं थो बणाया। इब्राहिम पहिरीं कलमो पढ़ाए त पोइ गॾिजी मानी था खाऊं। एडो मुझो करीम रब मेहरबान आ। एडो मुझो करीम रब कुर्बदार आ मुसलमान। लेकिन असां तू पंहिंजी हदूं किरास करे छॾियूं। ओ मुसलमान असां तो पंहिंजूं हदूं किरास करे छॾियूं। मुझे करीम रब जे क़ुरान करीम ॾे त निहार मुझो रब करीम क़ुरान करीम में छा फरमाए रहियो आ। अमीन तुम मन फिस समा यख्सिफ बिकुमुल अर्द फइज़ा हिय तमूर। रोज इशा खां बाद सूरह मुल्क पढ़ंदा भी आयो ॿुधंदा भी आयो पर कॾहिं हुन जे तर्जुमे खे खोले निगाह त कर। ॾिसो त सही त इन सूरह मुल्क जे अंदर मुझो करीम रब छा छा फरमाए रहियो आ। ओ मुझो करीम रब फरमाए रहियो आ ओ बेखौफ रहण वारा उन ज़ात खां जेको आसमानन में आ ऐं यख्सिफ बिकुमुल अर्द फइज़ा हिय तमूर अम अमिनतुम मन फिस समा ऐं युरसिल अलैकुम हासिबा फसतअलमून कैफ नज़ीर। मुझो रब तो फरमाए किए तो तू न खां बेखौफ रही।
जेको मर्जी जो मालिका वो रब तो फरमाए उन बेनियाज रब जे कदे आसमान मां पत्थरन वारी हवा वसाए त तोखे खबर पइजी वञे त बेनियाज छाखे चइबो आ। वो बेनियाज रब जे कदे जमीन जे अंदर जमीन के हुक्म दे जमीन के ढकणी लगी वञे ऐं यख्सिफ बिकुमुल अर्द फइज़ा हिय तमूर वो जमीन जे अंदर तो के गर्क करे छड़े जमीन ढकण में लगी वने रब तो चवे तो उन रब जे आडो काई वडी गाल काने ओ इंसान तो में ताकत कहिड़ी आ आही केड़े बाग जी मूड़ी अमन हाज़ल लज़ी यरज़ुकुकुम इन अमसक रिज़्क़हू मुझो रब तो फरमाए जे करे करीम रब तो जो रिज़्क बंद करे उधा दुनिया में उहा केड़ी ताकत जेका तोखे रिज़्क पहुंचाईंदी। असां इन पासे गौर ही कोने कुरान पढ़ंदा आहियूं हाफिज़ साहब पियो सूरह मुल्क पढ़ंदो असां पिया ॿुधंदासीं पिया खनंदासीं ओ खुदा जा बानड़ो कुरान के खोलियो पढ़ो कुरान जो तर्जुमो पढ़ो हिक सूरत खे पढ़ो त खबर पवे आखिरी आयत में रब छा तो फरमाए कुल अराइतुम इन अस्बह माउकुम गौरन फमन यअतीकुम बिमाइन मईन मुझो करीम रब थो मुझे हबीब के फरमाए ओ मुझा सुना ऐलान करे इनन पंहिंजे गुलामन के चो बेनियाज रब्बा जेडी मलता सुबह जो उठो रात जो त पंहिंजे जरन जा पानी पी सुतो नलकन जा पानी वहाए सुतो जडे सुबह जो उठो अचानक नलके के हलायो नलको पानी ॾियण छॾे दे खूह दे निहारियो पानी मौजूद न होजे जरन के हेठ करे छड़े चरण के गुम करे छड़े मुझो करीम रब तो फरमाए त उन करीम रब जी इहा ताकत हो ये भी करण वारो वा इंसान तुझो दिमाग खराब थियो छाते इंसान मगरूर थियो छाते इंसान जे हथ में आहे छा कुछ भी ना है मुझा दोस्त ऐ इंसान रुगी पंहिंजे हकीकत के सुञाण सिर्फ पंहिंजे हकीकत के सुञाण ऐं पो इहो सोच फबे अय आला ओ रब्बिकुमा तुकज़िबा शेरे निहार केड़ी शेरे कदे सोचो ते अल्हम्दुलिल्लाह नौजवान बैठा आहिनि साइंस सां ताल्लुक़ रखण वारा हे तो जो अखियूं अचानक हवाए लगंदी आ अख में मिट्टी जो जरो मस पवंदो आ पाण ही जाने बंद थी वेंदी आ तुझे इरादे में बकान होंदी आ तुझे सोच में बकान होंदी आ तोके खबर भी काने का इन अखिन जे पिंबड़न में इयो ऑटो सिस्टम कहे रखियो आ चो मुझे करीम रब रखियो आ होडो मिट्टी जे तिनके जो उथण हेडो अखि जो ऑटोमेटिक बंद थियण होडो कंशे जो उथण लगण ऑटोमेटिक बंद थियण दुनिया जे उन अमीर दे गौर कर जे अल्लाह जे कुदरत सा ए अखिन जो ऑटो सिस्टम खत्म थी वयो पिंबड़ियों मथे बीही वयो उन पंहिंजे ताकत सा न अखियूं बंद पियो करे सके न अखियूं खोले पियो सके उनके डॉक्टर चन अचे उन जे अखिन जे के पिंबड़न जे मथों प्लास्टिक हणी करे इनके सुभण ला छडीन सुबह जो चे प्लास्टिक लाहीन न पंहिंजूं अखियूं बंद करे सके न पंहिंजूं अखियूं खोले सके उनका पुछ तोखे दुनिया जे अंदर सब खां वधीक कहिड़ी शइ खपे चवे तो मुंहिंजी सब दुनिया दौलत खणी वञो रुगी अखिन जी हे पिंपड़न खे मूंखे ताकत मिले त मुंहिंजे इरादे सां खुलन ऐं बंद थियनि ऐ इंसान तो जो असांजो हाल इजो इहो आ जो अखिन के चिंभण ऐं बंद करण जेतरी ताकत भी काने का जे मुंहिंजो रब न चाहे
लेकिन जै वक्त में जमीन ते हलूं था तो इं था समझूं तो असां जड़ो को रईस आहे ही को न को। ओ दुनिया जे फिक्र में उम्र वई अजाई, अदा दुनिया जे फिक्र में उम्र वई अजाई, सजी जिंदगी में ओ कई चा कमाई, दुनिया जे फिक्र में उम्र वई अजाई। इहे बाग बंगुला हितड़े छदी दे, खाली हथे तू हिता यार वी दे, उते कमे नहीं दुई, उते कमे नहीं दुई को भाव भाई, दुनिया जे फिक्र में उम्र वई अजाई। हिकड़े मिनट जे ला थोड़ो तस्वीर जो बियो रुख निहार, जन इन दुनिया के टे तलाकूं दई छड़ियो, इन दुनिया का पांजे दिल जो कनेक्शन कटे छड़ियो, जिस्म सा दुनिया सा खेडंदा रहा, दिल पांजे यार जे मौज में मस्त करे छड़ी, उन्हनि जो दुनिया जे अंदर इन वक्त तुझो वेहण इन गाल जो सबूता 900 साल गुजरी चुका हन उन सोहणे अब्दुल कादिर जीलानी घोट खे। घणा साल 900 साल जे तकरीबन करीब करीब दुनिया जे तख्ते ते गुजरण के वक्त अची चुको आ। दुनिया जा बादशाह आया, दुनिया जो बादशाहियूं आयो, नेक भी आया, बुरा भी आया, जालिम भी आया, भला भी आया, दुनिया ते नालो निशान मौजूद ना है। लेकिन मुझा दोस्त अजीज उन दिलबर अब्दुल कादिर जीलानी जे नाले मुबारक में मुझे करीम रब एतरी ताकत रखिया जो अज भी गुलाम उन पिरीअ जे नाले जी रुगी मनसूबियत ॿुधंदा हन, दुनिया जा कम छड़े पहुंचंदा हन त मदीने वारे जे आशिक जे बचड़े जा नाला ॿुधऊं त दिल ठरी। जे नाले में एतरी ताकत 900 साल खां पोइ भी नालो दिलनि ते हुकूमत करे रहियो आ। ॿुधाए तो न पीरनि जे पीर में केतरी ताकत हूंदी। अल्लाह कुरान करीम में छा फरमायो, अल्लाह यजतबी इलैहि मन यशा, गौर कर इन नाले में ताकत पाणी कान थिया, इए मुफ्त में कान थिया। इन नाले जे ताकत जे पुठियां भी जिया हारी चवंदो आ 80 मण मूं कणक खई ताहे पर घर वेठे कान खई तम। इनखे मूं हर भी भला दिना, बिज भी भलो दिनो, कलर भी सोहणो दिनो, पानी भी टाइम ते दिनुम, पोखाई भी टाइम ते कयम, लुणाई भी टाइम ते कयम। जॾहिं सभई मेहनतूं करे बस कयम तॾहिं 1.25 मण मां 80 मण कणक खई थम। जॾहिं दुनिया जो हारी 1.25 मण मां 80 मण कणक इएं कोन थो खणी सघे त मुंहिंजा दोस्त दुनिया में इएं नालो पाणी केरु कोन थो कमाए सघे। उहा करीम रब जी मर्ज़ी आ। उन करीम रब क़ुरान में चयो आ त मुंहिंजी मर्ज़ी आ कंहिंखे बिना तकलीफ़ुनि जे पंहिंजो यार बनाए छॾियां, अमड़ जे पेट मां ॼमण सां रोज़ेदार बनाए छॾियां, मुंहिंजी मर्ज़ी आ। रब चवे तो मुंहिंजी मर्ज़ी आ। अल्लाह यजतबी इलैहि मन यशा, रब फरमाए तो मुंहिंजी मर्ज़ी आ।
जमण सां जाम करे छॾिया मुंहिंजी मर्ज़ी आ मगर तारीख़ ॾे पोइते निहार इहो दिलबर जवान इहो गुलाब जो गुल जन मुंहिंजा दोस्त वणन मां आयो आ उन्हनि वणन जे तोड़ ताईं त पहुचो उन्हनि जे लामुन ताईं त पहुचो उन्हनि जे टारुन ताईं त पहुचो उन्हनि जे पाड़ुन ताईं त पहुचो त ख़बर पवई जंहिंजी अमड़ अहिड़ी हुजे जंहिंजी जी जल अमड़ अहिड़ी हुजे जो उन जो बाबो गवाही दे मुंहिंजी न्याणी समझदार थी आ ज़ुबान सां गैर सां कलाम कोन कयो आ मुंहिंजी न्याणी समझदार थी आ कननि सां गैर जो आवाज़ कोन ॿुधो आ मुंहिंजी न्याणी समझदार थी आ अखियुनि सां गैर शरई अमल कोन ॾिठो आ मुंहिंजी न्याणी समझदार थी आ हथ कंहिं गैर शरई अमल ॾे कोन वधिया आहिनि मुंहिंजी न्याणी समझदार थी आ कदम कॾहिं गैर शरई कोन निकितो आ जंहिंजी जी जल अमड़ अहिड़ी हुजे ऐं जंहिंजो बाबो दिलबर हिकिड़े सूफ़ जे एवज़ 10 साल बाग़ जी ख़िदमत करण वारो हुजे पोइ मरजल बहरैन यल्तक़ियान बैनहुमा बरज़ख़ुन ला यबग़ियान जंहिंजो मथे हली करे बाबो ऐं नानो हसन हुसैन हुजे ॾाॾो हसन हुसैन हुजे नानक बि उते हुजे ॾाॾक बि उते हुजे त पोइ त अब्दुल कादिर जीलानी जहिड़ो मोती न निकिरंदो त ॿियो केरु निकिरंदो मुबारक तोखे मुसलमान दिल ॾाढो थी चवे तेन मोहब्बत वारे मेले खे अञा हलायां पर मुंहिंजी तबियत जी दोस्तनि खे ख़बर आहे बिल्कुलु तबियत सही कान्हे हाणे महसूस कयां थो त मतां तबियत वधीक बिगड़ी वञे अल्लाह ताला जा बानड़ो खुदा जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आशिको अल्लाह वारन सां नीह लाइण वारो तव्हां खे मुबारक आ मुझे करीम रब तव्हां सां के उहो रस्तो अता फरमायो आ जेको मुझे खुदा जे भी रज़ा वारो आ त मुझे महबूब मुस्तफा जे भी रज़ा वारो आ जंहिंमें अल्लाह जो कुर्ब भी आहे मुझे मदीने वारे घोट जो कुर्ब भी आहे दुनिया के छॾे ॾियो दुनिया वारा छा था चवनि उन्हनि खे छॾे ॾियो उन्हनि जी मर्ज़ी आहे यार मुंहिंजो रब जॾहिं न राज़ी थींदो त को न को बहानो थी पवंदो जेके न कल्ब जा कटियल इंसान हूंदा आहिनि उन्हनि खे बि जे रब राज़ी थींदो आहे त दग ॾेई छॾींदो आहे जॾहिं दग ॾींदो आहे पीरीअ जो कुर्ब मिलंदो आहे त पोइ बेड़ो पार थी वेंदो आहे सच पुछो थकजी पियो हां बस कोन थो पुॼे न त क़ुरान करी अॼु दिलि चाहियो पे त मां शेरो शायरी घटि कयां अल्लाह जे क़ुरान करीम मां मुंहिंजा दोस्त खोड़ सारा दलील ओ इन हद ताईं मां मुंहिंजा दोस्त क़ुरान करीम जूं आयतूं ज़हन में रखी आयो हुअसि त तव्हांखे साबित करे ॾियां क़ुरान करीम मां त मुंहिंजो रब तव्हां सां चवंदा आहियूं न त यार अल्लाह जे कंहिं कामिल वलीअ जे निस्बत वारी शइ में जेकॾहिं बकर 50 बकरनि में महबूबे सुभानीअ जे न नाले वारो हिकिड़ो बकर करे छॾींदे त 49 बकर तुंहिंजा बरकत वारा रहंदा तव्हां असांजी दिलि चवंदी आहे न मुस्लमान भाउ वीचारो अल्लाह ताला उनखे सम्झ ऐं हिदायत फरमाए उन वीचारे जो ख़्याल हूंदो आहे त अल्लाह खां सवा जेकॾहिं कंहिं ॿिए जो नालो पियो त उहा शइ उन जे नज़दीक शायदि उन जे लफ़्ज़नि मुताबिक़ हराम हुजे नंढड़ो सादड़ो हिकिड़ो तव्हांखे मां सिंपल मुंहिंजा दोस्त हिकिड़ी थ्योरी ॾेई वञा नौजवान वेठा आहिनि ऐं भुट्टा साहब आया आहिनि वीचारा कंबर खां कही करे मुंहिंजा ॿिया दोस्त बि लाड़काणे खाइनि अल्लाह ताला तव्हां सभिनी खे सलामत रखे कॾहिं तव्हां ॾिठो आहे कॾहिं उन हज़रत साहब खां सवाल कयो अथव त ए अल्लाह जा बानड़ा जॾहिं न उज़हा थींदी आहे त चोर उज़हा कंदो आहे जंहिंजो नालो न मुंहिंजा दोस्त जेकॾहिं किरड़ या कांडेरो हुजे पोइ बि नालो हूंदो आहे त हे बकर किरड़ जो आहे नालो हूंदो आहे हे बकर कांडेरे जो आहे हे बकर खबड़ खान जो आहे ऐं उन जी उज़हाब थींदी आहे पर उन जी सभ खां पहिरीं खल वठण केरु ईंदो आहे
गालाए थोड़ो तो जवाब दियो छो था डिजो जे नाले रखण सा शय हराम थी वई जे महबूब सुबहानी जे नाले रखण सा असा जे लात उन नाले ता कुर्बान वणो जे नाले ते पीरन जे पीरन जो पीर मुहियुद्दीन मीर अब्दुल कादिर जीलानी दिलबर दस्तगीर त गौसुल आजमा पर खुदा जो कसम हे फकीर त पांजे गाड़ी ते जडे पांजे महबूब मुर्शिद सजण साईं जो नालो लिखंदो आ समझदा हूं त जण हवा में पिया उड़ो महबूब सुबहानी त महबूब सुबहानिया निस्बत एतरी अजीमा ओ मुझा दोस्त अजीज जे कहे एरे अल्लू बल्लू खेरे जो नालो बकर ते रखजे तही वल्लू जो बकरा हे खबड़ जो बकरा हे फलाने किरड़ जो बकरा हे कांडेरे जो बकरा आई उजहा करण जला मौली साहब दा उजहा कसा के करनिया बछाजी चे कांडेरे जो बकरा सीर विजी दी चे सीर विजी तो जाव पर गोश्त न पर खल मुखे दींदो ये हकीकत है या न कदे इने गाल ते ता गौर कोन कयो होंदो मां बुधाया थो जानवर जने ज़बह थींदो आ तो उन जो हलाल गोश्त होंदो आ या खल थोड़ो तो बुधायो थोड़ो तो बुधायो छो था डिजो न डिजो हलाल गोश्त होंदो आ गरीब जने भी इंदो आ त छा चंदो मुके गोश्त जो वाटो दीजो गरीब छा वठंदो आ गोश्त जो वाटो पर हजरत साहब जॾहिं ईंदो आ हराम 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 कदो त ईंदो आ पर घुरंदो छा आहे उहाई हराम खल जेका खाइण नाजायज़ उहाई वठंदो आ। पोइ कॾहिं कंहिं पुछियो अथसि अल्लाह जा बना हे त किरड़ जो बकर हो ये तो कांडेरे जो बकर हो जी बाबा बकर किरड़ जो होजे या कांडेरे जो होजे कुर्बानी तो अल्लाह जे नाले जी कईन वो खुदा जा बाना जे कदे किरड़ जे नाले कांडेरे जे नाले सा बकर उजहा जो हराम नथो थे त मुझे पीरन जे पीर मुहियुद्दीन मीर जे नाले सा भी ढोर हराम नथो थे। ओ मुसलमान वरी तो खुला वरी तो कुरान पाक मुझे आडो अचे तो वरी मुखे पढ़ अल्लाह जे सोने कुरान दे गौर कर। ओ मुसलमान तोखे रब जे कुरान मां खोले तो बुधाया त मुझे करीम रब जे दरबार में उन जाजे के असां जा चौंदा अल्लाह जा वली त खुदा के प्यारा हन जो त वली मना दोस्त पर उन वलियन सा जेका निस्बत वारी शय हुंदी आ उहा भी मुझे रब के ॾाढी प्यारी हुंदी आ। उहा निस्बत वारी शय पढ़ा कुरान त खबर पवे। सूरे बकर के खोलियो सतो रुकू खोलियो व इज़ क़ाल मूसा लिक़ौमिही इन्नल्लाह यअमुरुकुम अन तज़बहू बकरा क़ालू अतत्तखिज़ुना हुज़ुवा क़ाल अऊज़ु बिल्लाहि अन अकून मिनल जाहिलीन। अल्लाह ताला जी सोने नबी मूसा कलीमुल्लाह जी बनी इसराइल वारी कौम जे अंदर मानू कत्ल थी वयो। छा थियो गाल याद रखजो मानू कत्ल थी वयो छो त हीअ किताबी हिकायत न रब जो कुरान पियो बुधाया। मानू कत्ल थी वयो कत्ल कहे कयो सगे सौट कयो छाजे करे कयो दौलत जे लालच में कयो
ॾिठई त ही अकेलो आ, हिन खे भाउ बि कोन्हे, भेण बि कोन्हे, मां अकेलो हिन जो सौट रहां, दौलत हिन जी घणी आ। रातो रात में पंहिंजे सौट खे कुही मारे वञी पाड़े वारनि जे दर ते उछलाए आयो। सुबुह जो सवेल अल्लाह जे नबी मूसा कलीमुल्लाह जे दरबार में सभिनी खां साजरो दाहूं करे अचे पहुतो। कूड़ो ख़बर तो दाहूं जझूं कंदो, सभिनी खां पहिरीं दाहूं करे अचे पहुतो। ओ सुहिणा कलीम, मुझो सगो सौट मांगर मछवारा गोढ़ा गाड़न शुरू कई। ओ अल्लाह जा नबी, मुझे सगे सौट खे खबर ना है केर रात कत्ल करे वयो आ, वारो कर रब खां पुछी दे त असांजो सौट कहे मारियो आ। शुक्र कर मदीने वारे जो उम्मती हैं जो सिद्धो सो दुआ घुरण जो रब तोखे अख्तियार ॾेई छॾियो आ। कदर कोन थई मुझे हबीब जो, हुजी है हजरत मूसा जो उम्मती त खबर पवई है त दुआ हिक हिक दुआ जे ला सोहणे नबी जे दरबार ते कीअं वञबो आ। पर आशिकन त इने के बि राज सॼियो आ त मुझे महबूब जा गुलामो, रब चवे थो त मां ॾींदो आहियां, ऐं हबीब जा गुलामो तव्हां खे तैयार जे सदके सिधो सौ पियो ॾियां, पर न मां त खुदा ॾींदो माहियां, पर ॾींदो पंहिंजे नबी जे दर ते हां। हर उम्मत खे चवंदो आ घुरणो मुखों अथव, अचो नबी जे दर ते, उते चे दाहूं कयो रड़ियूं करियो, पो उहो घुरे त ॾियांव। शुक्र कयो जो मुंहिंजे यार जा उम्मती हो, इन करे प्यार कयो थमाव त मुंहिंजो महबूब तव्हां जे लाइ घुरी चुको आहे, हाणे तव्हां घुरो त ॾींदो वञा। सुहिणे मूसा कलीमुल्लाह अल्लाह जे दरबार में दुआ घुरी, मौला मुझे कौम वारा आया न कत्ल थी वयो आ, हिननि जो अलाए कत्ल कंहिं कयो आ। रब्बी जुल जलाल हुक्म दिनो सुने मूसा के, इन्नल्लाह यअमुरुकुम अन तज़बहू बकरा। ओ मुझा सुहणा मूसा इन्हनि खे चओ त मां अल्लाह जो हुक्म आ वञी गऊं कुहन छा कर, थोड़ो ॻाल्हि छा कर, आया हन खूनी ॻोल्हण। अल्लाह का पुछी दे त खूनी केरा, रब जवाब थो दे चवीन त वञी गऊं कुहन। जवाब ॾिनो क़ालू अतत्तखिज़ुना हुज़वा, ए मज़ाकू छो थो करी सुहिणा मूसा, ठठोलू छो थो करी सुहिणा मूसा, असां त कातिल ॻोल्हण आया हूं, रब खां पुछी ॾे त कातिल असांजो केर आ, तूं तो चई त वञी गऊं को, इहा मज़ाक आ। सुहिणो मूसा जवाब थो ॾे, अऊज़ु बिल्लाह, पनाह तो घुरां पंहिंजे रब जी, अनकून मिनल जाहिलीन, इहे मज़ाकूं त जाहिल कंदा आहिनि, मां मूसा उहो चवंदो आहियां जेको मुझो रब फरमाईंदो आ। रब तो ये चवे हा, क़ाल दोलना रब्बक युबय्यिलना मा हिया। अॻिते काहे को हाफ़िज़ आए तू काफ़ी ज़हन में नथियो चंद्रा, तर्जुमो ॿुधाईंदो हलाव। रुकू पक्को करे छॾियो, पहिरे सिपारे जो सतो रुकू। ओ सुहिणा मूसा, जेकॾहिं इहा ॻाल्हि ईअं आ त अल्लाह खां पुछी ॾे त उहा गऊं कहिड़ी आ, उहा गऊं कहिड़ी आ। क़ालू दुअ लना रब्बक युबय्यिन लना मा लौनुहा, क़ाल इन्नहु यक़ूल इन्नहा बक़रतुन सफ़रा फ़ाक़िउन लौनुहा तसुर्रुन नाज़िरीन। अल्लाह चयो जे गऊं था पुछन त ॿुधाइन गऊं जो रंग फलाणो, ॾाढो दिल खे वणंदड़ बि आ, ॾाढी मन मोहींदड़ बि आ। क़ाल दुअ लना रब्बक युबय्यिन लना मा हिया इन्नल बक़रा तशाबह अलैना व इन्ना इंशा
मुहतदून। ओ सोहना मूसा कुछ गाल सौली करे दिनी थई, हाणे इहा गऊं असा के गोलण सौली थी पौंदी। खुदा के खबर कान ही छा त हिकड़े धक बे चई छडे दे वेठो थव जेको गालियूं पे तो करे। राज कहिड़ो आ? राज त कुरान करीम जे तिलावत सां पर्दो खणण थो चाहियां। रब जे सोहणे हबीब, रब जे सोहणे नबी मूसा कलीमुल्लाह गऊं जा पत्ता पार बुधाया। होडा उहे जवान उन गऊं जा पत्ता पार चवनि था हाणे गाल सौलिया। क़ालू दुअ लना रब्बक युबय्यिन लना मा हिया। यार हाफिज अनवर त हुयो अन ला कदे हलाए को हाफिज साहब तो हेड़ो चरान हाफिज वेठा बुधायो छो था नथा आखिरी भला। क़ाल ज़लूलुन तुसीरुल अर्द, भला जेको ज़हन में अचे तो पढ़ा दो। क़ाल ज़लूलुन तुसीरुल अर्द, अल्लाह निशानियूं थो गऊं जी ॿुधाइनि त हीअ गऊं वञी ॻोल्हियो रंग जी हेड़ी आ। क़ाल ज़लूलुन तुसीरुल अर्द वला तस्क़िल हर्स मुसल्लमतुल ला शियत फ़ीहा। क़ालुल आन जित बिल हक़ फज़बहूहा वमा कादू यफ़अलून। उहा गऊं जंहिंजो रंग ही आ, निशान ही हन, उनखां हर कॾहिं को न वहरायो थन, उनखां पाणी कॾहिं को न वहरायो थन। याने वॾी बि कान्हे का, नंढी बि कान्हे का, काॾे रब जो क़ुरान, काॾे गऊं जूं निशानियूं। गौर त कर मुस्लमान, गऊं 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 कंहिंजी आबाद में थो ॿुधाए। जेॾी महिल सभई निशानियूं मिली वयूं, रब्बे ज़ुल जलाल फरमायो इन्हनि खे चओ इन गऊं खे ज़बह कर। गऊं ज़बह थी वई। वइज़ क़तलतुम नफ़्सन फ़द्दारअतुम फ़ीहा वल्लाहु मुख़रिजुम मा कुंतुम तक्तुमून। फ़क़ुलना इज़रिबूहु बिबादिहा कज़ालिक युह्यिल्लाहुल मौता वयुरीकुम आयातिही लअल्लकुम ताक़िलून। लागी तू आए तू पढ़े मता ज़हन मां निकिरी वञन। मुझे करीम रब फरमायो चईन इहा हिन कलर जी गऊं जंहिंमें हीअ निशानी बि हुजे, हीअ निशानी बि हुजे, हीअ निशानी बि हुजे, रंग जी बि हेड़ी हुजे, दिल खे बि वणंदड़ हुजे, उनखां कॾहिं हर बि न कहरायो कंहिं हुजे, उनखे कॾहिं पाणी बि कंहिं न वहरायो हुजे। उन गऊं खे ख़रीद करे, उन गऊं खे कुहन, गौर सां ॿुध क़ुरान, इन गऊं खे कुहन, इन गऊं खे कुही करे पो कुठल गऊं जे गोश्त जो टुकड़ो खणी इन मोल खे हणन। मोल पाण ई जहिड़ो थी ॿुधाईंदो त मूंखे क़त्ल कंहिं कयो आ। ओ मुझे पीरन जे पीर जे करामत ते एतराज करण वारा जवाब ॾे। मूसा कलीमुल्लाह जा गुलाम जेकॾहिं रब चवे त गऊं खे चवीन कुही करे, उन कुठल गऊं जे गोश्त जो टुकड़ो मोल खे हणन, उहो पाण ई जहिड़ो थींदो। जॾहिं ईअं कयो वियो, उन गऊं जे मोल गऊं खे कुही करे, उन जे गोश्त जो टुकड़ो जीअं उन मोल खे हयूं उथी मथे निहारे सौट खे चई शर्म नथो अचे रात मूंखे कुही वरी हींअर कातिल ॻोल्हण लॻो आ। मूसा कलीमुल्लाह जे उम्मत में रब चवे गऊं खे कुही करे, उन गऊं जे गोश्त जो टुकड़ो मोल खे हणो त ज़िंदा थी पवंदो। छो? उन गऊं जो तालुक हिक अल्लाह जे कामिल वली सां आहे। मूसा हाणे वरी गऊं जो तफ़सील ॿुधो। मूसा कलीमुल्लाह जे बनी इसराइल क़ौम में हिकिड़ो वली आ। अल्लाह जो वाइदो आ अल ख़बीसातु लिल ख़बीसीन वल ख़बीसून लिल ख़बीसात वत तय्यिबात लित तय्यिबीन
वत्तय्यिबून लित्तय्यिबात। अल्लाह जो वायदो आ नेक मर्दन के रब नेक औरतों दींदो आ, पलीत मर्दन के रब पलीत औरतों, पलीत औरतन के रब पलीत मर्द दींदो आ। अल्लाह जो कुरान चो त सचो आ। उन करीम रब जे सुहणे मूसा कलीमुल्लाह जे बनी इसराइल कौम जो वलिया, पाण भी वलिया, घरवारी भी वलियाणिया। पुटड़ो हिकड़ो आ, अजल जी घड़ी करीब आई आ, ज़ाल के ॿुधाईंदो आ यार हाणे पंहिंजी यारो यारी आ, हाणे पांजे पिरीअ ॾे वञूं पिया। ज़ाल चवंदी आ वञण वारनि खे केर बि कोन रोकींदो आ, मगर पंहिंजे बचड़े जे लाइ पाण वटि वरसे में हिकिड़ी गऊं आ। बचड़ो पंहिंजो नंढड़ो आ, जेका या गऊं वॾी बि कान्हे का, नंढड़ी खीर पिया कबी कान्हे का, विच थरी आ। हाणे इन जो छा थो करी? ओ अल्लाह जो वली फरमाईंदो आ फिक्र न कर, इहा मालिक जे हवाले थो कयां। उन गऊं ते हथ रखंदो आ, गौर सां ॿुध, खोल वञी कुरान। गऊं ते हथ रखंदो आ, हथ रखी करे चवंदो आ मुंहिंजा मौला जेसी मुंहिंजो बचड़ो जवान थे तेसी हिन गऊं खे संभाले रखजा। गऊं मां रसो खोले छॾींदो आ, गऊं झंग मुंह करे हली वई आ। मुंहिंजा दोस्त फ़कीर पंहिंजे करीम रब ॾे राही थी वियो आ। मूसा कलीमुल्लाह जो उम्मती आ, उहो बचड़ो अॼु नंढो सुभाणे वॾो। जॾहिं बचड़ो समझदार थियो, पंहिंजे जीजल अमड़ खां पुछे अम्मा भला हाणे गुज़र सफ़र जे लाइ छा? बच्चा हा समझी वयसि, हाणे तुंहिंजे दिमाग़ में मेहनत जो जज़्बो आ, तुंहिंजे पीउ जी हिकिड़ी गऊं आ। अम्मा किथे आ पुट हथी किया? अम्मा किथे आ पुट हथी किया? ॿुधा ॿुधाईंदी मैं। सुबुह थियो, झंग में बच्चा हलियो वञो। हा मुंहिंजी अम्मा विच झंग में बीही चओ मुंहिंजा करीम रब मुंहिंजे बाबे जेका असांजी अमानत गऊं तुंहिंजे हवाले कई हुआ वापसि ॾे। वो नौजवान बचड़ो झंग में बीही करे अल्लाह जे दरबार में दुआ घुरंदो आ। गऊं साम्हूं मुंहिंजा दोस्त ढिकूं कंदी ईंदी आ, काहे घर ईंदो आ। गौर सां ॿुधजा, माउ साहिबे विलायत आ, बच्चे खे चवंदी आ ॻाल्हि ॿुध, अॼु सुबुह जो सवेल मंडी में काहे वञा, पर गौर सां ॻाल्हि ॿुध, सिर्फ़ 3 दिरहम इन जी क़ीमत घुरजा, जेको मथे ॾेई मथे बि न वठिजा, जेको घटि ॾेई घटि बि न वठिजा, पर शर्त हिकिड़ो ॾिजांसि, गऊं त तोखे ॾियूं था, पर जेॾी महिल विकणंदे त वरी असां सां राबतो कंदे। हाओ अम्मा, हाओ बच्चा। सुबुह थियो, बच्चो गऊं काहे वियो, बीठो आ, को वापारी कोन अचे। शाम थी चई भला घर काहे वञा, हिकिड़ो वापारी आयो। ओ नौजवान गऊं विकणंदे? हा विकणंदुसि। कीमत घणी आ? 3 दिरहम। अचे वठ। चई वठंदुसि, पोइ पहिरीं हिकिड़ो शर्त आ। कहिड़ो शर्त आ? 3 दिरहम त वठंदुसि, पर जे गऊं विकिरो कंदे त पहिरीं असां सां ॻाल्हाईंदे। चई इन शर्त खे छॾ। अचे 6 दिरहम वठ। चई 6 बि कोन वठंदुसि। छो? चई मुंहिंजे अम्मा मूंखे झलियो आ। वाह सोहना लतीफ़। भली जायूं मायरूं, भली जायूं मायरूं, सदियों सालगन महशर जे मैदान में तनी लाज मिलन, बाकी ॿियनि वेचारियुनि त ओजा गाई अजाया कया। अमड़ियूं बि अहिड़ियूं, बचड़ा बि अहिड़ा, इएं कोन ॾींदुसि मोटी आयो। बच्चा ॾे ख़बर गऊं कान विके, अम्मा सॼो ॾींहुं केरु कोन आयो। हिकिड़ो आयो जंहिं 3 जे वज़ छॾिना, शर्त ख़तम चयईं, पर मूं चयो त शर्त ख़तम कोन्हे। ॿियो ॾींहुं थियो साॻियो मामिलो। जॾहिं 3 ॾींहुं थियो, माउ सम्झी वई बच्चा हाणे जे साॻियो माण्हू अचे, चइजांसि ॻाल्हि ॿुधो, घणो राज़ रखे, जेको मोकिलई थो उहो राज़ी आहे या कोन्हे, ॻाल्हि सिधी कर।
अमा हा जी हा बच्चो गऊ काहे वयो कोई वापारी कोन आयो शाम जो टाइम सागियो जवान अचे पहुतो ए नौजवान रोज गऊ कायो बीठो आ छदराम वठ गऊ जी पचर छडे जे गऊ जी गाल बाद में आ मुजी अमड़ जी जल तोला न्यापो दिनो आ बुध कहिड़ो न्यापो आ मुजी अमड़ चयो आ जेको रोज तोखे मोकले थो बुधा ओ हिन गऊ जे विकणन में राजी आहे या कोन्हे को निहारे चवे तो आ जवान खट्टी वे छो जो अमड़ जो फरमान बरदार है मुसलमान नौजवान जे खटण चाही तो अमड़ जे कदमन में किरी पो अमड़ जे कदमन के चुंब दुनिया में जन्नत दिस खबर पवे त अमड़ जी दुआ केड़ो मकाम रखंदी आ वक्त तमाम तवील थी विया मुख्तसर करे वठा मोजा दोस्त उन के चही त खट्टी वे जे खट्टी विस पर राज बुधा जे हाणे गऊ काहे मोटाए वञ ए छदरहम खणी वञ गऊ काहे मोटाए वञ चुपड़ी करे वञी वेही रहो गऊ जा वापारी जेको भी गहू तवा का खरीद करे छो त हिया आम गहू ना है हिया अल्लाह जे महबूब बाने जी गहू हिन जी कीमत आम मार्केट वारी ना है जेको भी खरीदार अचे चुपड़ी करे वेही रहजो तव्हां हिन जी कीमत लगाजो त हिन खे ज़बह सा जे साम्हूं कयो पो जेतिरो भी हिन जे चम मां गोश्त निकरे एतिरो सोन ॾियो त तव्हां खे गहू ॾियूं न त को न ॾींदासीं हेडा इहो मुआदो थियो होडा हमरा कत्ल थी वियो अल्लाह जे नबी कुरान जो आयतों गवाही दे रहियो अल्लाह जे नबी निशानियों दस्यो बनी इस्राएल जी कम गोली दी उन दर ते पहुती जह दर ते गऊ बीठी डिठो फिकी बाहे वडी भी कान्हे नंढी भी कान्हे का हिन कदे हर भी कोन हलायो आ हिन ते पानी भी कोन वयो निशानियों सभई हद जो हाओ मुशावरत कयो वाके अल्लाह जे नबी जे के निशानियों दस्यो इन गऊ में हन बाबा गऊ जा मालिक हिन जी कीमत जे हिन जी कीमत मुझे सामो ज़बह कयो इन गऊ जो गोश्त तहां जो इन खल खे मुखे सोन सा भरे दियो त कबूल न त कबूल ना है उन नौजवान जो खून साबित करनो हुयो उन जी तमाम लामहदूद दौलत ही चयो वडी गाल काने का कौम जो मसलो आ उन्हनि एतिरो सोन दिनो उन जे साम्हूं गऊ खे ज़बह कयो गऊ खे ज़बह करे वो गोश्त जो टुकड़ो जो हुयो वो मुल जहरो थी उथी चई भाड़िया रात खून करे हींअर खूनी गोली दो थो वती बनी इस्राइल जे कौम जे वली जे गऊ के कुहण का पोइ गोश्त जो टुकड़ो बोई के हणो त जेरो थे रब तो चवे कुरान में रब चवे कुरान में बनी इस्राइल जी कौम वारन के मुझे वली जे गऊ के ज़बह करे गोश्त जो टुकड़ो मोल के हणो जेरो थी गालाइंदो जदे बनी इस्राइल जो वली नाले वारी गऊ ज़बह थियण का पोइ उन जो गोश्त जो टुकड़ो मोए के जेरो करे सके थो अरे मुझो पीरन जो पीर दुआ घुरी 12 महीनन जी बुडल बेड़ी बितारे सके थो वो तो बनी इस्राइल कौम जो है तो मुझे महबूब मुस्तफा जो बचड़ो वो तो मुझे महबूब मुस्तफा जो बचड़ो पर खुदा जो कसम मां पंहिंजे कीरम सजन साईं जी तोखे करामत बुधाया केतरी खुदा जी जात गवाह हुआ मदीने तैयब जो शहरा 2012 जी गाला अज राज खुलियो वा त इन खे भी खोलिया तो मदीने तैयब जे अंदर असा दोस्त वेठा हसी के अचानक बुधायो त सजन साईं आया हन मां जो हा इश्क वारा फकीर बुधाइंदा हन चईसे हिन अखिन सा दिसी आयो हां सजन साईं आया हन असा 4 दोस्त पूरे हरम के हेडो जो होदे पिया गोलियो सजी रात गुजरी वई सजन साईं नजर कोन आया रात जो 1 बजे ताईं निंड कान कयम बिस्तरे के छडे सरकार जे रोजे ते हबीबन जे कदमन खां वेही रहस ओ मुजा महबूब जेस्ते मुके मुर्शिद जो दीदार हिते न कराई देते से मां भी न उथन
वेही रही फजर जी नमाज थी वई खुदा जी ज़ात गवाह हुआ फजर जी नमाज पढ़म दीदार को न थियो बस उते ही कदमन खां भी रोई सलाम पढ़ी मुझो महबूब हिते भी दुआ कबूल न थी हाणे ने दुख में पोइते मुंहिंजा दोस्त बाबे जिबरील खां निकरंदो हां मथियो पासो ॾेई इएं रोंदो रोंदो ईंदो हां जॾहिं बाबुल हिजर खां अंदर दाख़िल थींदो हां खुदा जो कसम ॾिसां त सजण से सामो कारी आशिक़ चली सलातो सलाम पढ़ी जो अरे खुदा जा बाना जॾहिं महबूब मुर्शिद मुझो सुहिणो मुहियद्दीन मीर त पीरन जो पीर पर मुझो सजन साईं जेको दिल पर पीर मिठा जो गुलाम सोने साईं जो गुलाम खुदा जो कसम आशिक अज भी आऊं पंहिंजी ॻाल्हि तो कयां मां जॾहिं भी पंहिंजे दिल सां पंहिंजे सोने सजन पीर खे तसव्वुर करे ज़िक्र ॾे ख़्याल करे सॾड़ो कयो आ त मुंहिंजे रब मुंहिंजी मुराद भी पूरी कया दिल पर दीदार भी करायो आ हर फ़कीर खां पुछंदे त हो ईअं चवंदो त मुंहिंजो कामिल पीर एतिरो मेहरबान आ त मुंहिंजा दोस्तो खुदा मेहरबान आ महबूब मुस्तफा मेहरबाना या रब तू करीमी व रसूले तो करीम सद शुक्र के हस्ते मियां ने दो करीम शुक्र कर जो खुदा भी करीम मिलियो थई मदीने जो मीर भी करीम मिलियो थई वरी रब तो के मुर्शिद भी करीम ॾेई छॾिया हन जेके मेहरबान हन ये लफ्ज़ चई मां पंहिंजी जगह छॾियां छो त ॾिसो मोहम्मद यूसुफ सोने साईं कंबर वारे जवान जो गुलाम त उन जे दिल खे सुकून तॾहिं मिलियो जेसिताईं पंहिंजे महबूब मुर्शिद जी मनक़बत न चयईं ऐं हिक मुरीद जे मथां इहो हक़ हिक मुरीद जे मथां इहो हक़ त जंहिंजो खाइजे तंहिंजो ॻाइजे जे खाए पियो ॻाए पियो न त उनखे सिंधीअ में बेनिमको सॾिबो आहे त जंहिंजो खाए